तारीखी दरसगाह मखदूम गुलाम हैदर गवर्नमेंट हाई स्कूल हाला मां तालीम हासिल करे वींदड़ पुराननि शागिर्दनि ऐं उस्तादनि जे मान में हिकु गॾिजाणी मुनक़िद कई वई। रिपोर्ट करे रहियो आहे हाला मां नदीम मंगरियो। सिंध जी तारीख़ी दरसगाह मखदूम गुलाम हैदर गवर्नमेंट हाई स्कूल हाला मां तैलीम हासिल करे वींदड़ पुराननि शागिर्दनि ऐं उस्तादनि जे मान में हिकु गॾिजाणी मुनक़िद कई हुई, जंहिंमें सेक्रेटरी तैलीम गुलाम अकबर लिगारी, डायरेक्टर एजुकेशन हैदराबाद रीजन सैयद गुलाम रसूल शाह समेत वॾे अंग में तैलीम हासिल करे वींदड़ शागिर्दनि ऐं उस्तादनि शिरकत कई। गॾिजाणी में मखदूम गुलाम हैदर हाई स्कूल जे पुराणे उस्तादनि खे ख़राजी तहसीन पेश कंदे खेनि गुलनि जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौक़े ते गॾिजाणी में आयल महिमान आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त हिकु त इहो हो त भई हिकिड़ा जेके इन स्कूल्स मां पढ़ी विया आहिनि स्टूडेंट्स, ओल्ड स्टूडेंट्स, उहे सभु गॾु थियनि, स्कूल जी भलाई जे लाइ, बहितरी जे लाइ सोचीनि, पाण में हिकु कोऑर्डिनेशन क़ाइमु थिए। ऐं ॿियो त स्कूल जी बिल्डिंग काफ़ी अरसे खां जो कमु बंदि हो, उन जो कमु हाणे शुरू करायो आहे, उहो बि ॾेखारिजे उन्हनि खे त हाणे स्कूल जो जेको रहियल कमु, रुकियल कमु हो, उनखे इंशाअल्लाह ताला हाणे जल्दी कंप्लीट कराईंदासीं, छो जो उनजा टेंडर हाणे थियनि पिया। ऐं ॿियो इहो बि हो त उहे ओल्ड स्टूडेंट्स जेके हितां पढ़ी विया, उन्हनि जो तवजो मबज़ूल कराइजे, स्कूल ॾांहुं उन्हनि खे वापसि वठी अचिजे, ताकी हू हिन स्कूल जे ॿियनि बि केतिरनि मसइलनि खां वाक़िफ़ु थियनि ऐं उन्हनि जे हल लाइ पंहिंजो पंहिंजो रोल अदा कनि। हाई स्कूल जी जेका पोज़ीशन आहे उन ते प्लान कयो आहे सेक्रेटरी साहिब जन, हाणे उन्हनि सां डिस्कस थियो आहे त जेके बि उन जूं आहिनि शॉर्ट फॉल्स स्टाफ जूं आहिनि या इंफ्रास्ट्रक्चर जूं आहिनि, उहे साईं इहो चयो आहे त जल्दी पूरियूं कयो वेंदियूं ऐं उन्हनि जी कमेटी वग़ैरह बि ठाही आहे जेका ओल्ड बॉयज़ स्टूडेंट्स सेक्रेटरी साहिब जन सां बि मिलंदा ऐं अथॉरिटी सां मिलंदा त जेके शयूं आहिनि उन्हनि खे बहितर करे वठनि। असां हीअ ओल्ड बॉयज़ स्टूडेंट्स फेडरेशन जो इंतज़ाम कयो आहे, क़ाइमु कई आहे। इंशाअल्लाह इहा पंहिंजा फ़राइज़ रेगुलर अंजाम ॾींदी। अकबर साहब इन में पेश आहे। अकबर साहब जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मौजूदा सेक्रेटरी एजुकेशन आहिनि, इन्हनि जो त रोल तमामु अहम आहे। स्कूल जे हवाले सां स्कूल जा थोरा छोटा मोटा मसइला आहिनि त उहे पंहिंजी जॻह ते उहे वक़्तनि उन्हनि खे ॾिठो वेंदो। प्रोग्राम जे करण जो असल मेन मक़सदु इहो आहे त जेके असांजा दोस्त जेके असां इन टच थी विया आहिनि, उनखे राब्तनि खे रिवाइवल जे लाइ, राब्तनि खे वधाइण जे लाइ अहिड़े क़िस्म जी गैदरिंग्स असां महसूसु कयो त तमामु घणो ज़रूरी आहिनि। प्रोग्राम जे हवाले सां इहो आहे त साईं अकबर लगारी साहिब जन सेक्रेटरी एजुकेशन कुझु वक़्तु पहिरीं अॻे महीने में स्कूल विज़िट कयो हो। पाण हिते 1980 में मैट्रिक जा शागिर्द रहिया आहिनि। उन्हनि जो हिकिड़ो आइडिया हो त छो न असां पंहिंजे पुराणनि शागिर्दनि खे क्लास रूल्स खे कोड़ो इवेंट रखूं जिते गॾु थियनि ऐं जेको पुराणियूं यादूं ताज़ा करियूं, जेके सुठनि उहिदनि ते आहिनि उन्हनि खे पाण में मिलायूं, पुराणी यादूं ताज़ा करियूं। हीउ प्रोग्राम इन सिलसिले जी खड़ी। हिननि चयो त मखदूम गुलाम हैदर गवर्नमेंट हाई स्कूल हाला सिंध जी हिकु तारीख़ी दरसगाह आहे, जंहिं मां केतिरा ई शागिर्द तैलीम हासिल करे हिन वक़्तु वॾनि वॾनि उहिदनि ते वेठल आहिनि। अॼोके प्रोग्राम करण जो मक़सदु बि इहो ई आहे त उन्हनि पुराणे शागिर्दनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करे हिन स्कूल जे तरक़ी लाइ पंहिंजो किरदारु अदा करे सघूं। कैमरामैन नदीम राजपूत सां गॾु नदीम मंगरियो, आवाज़ टीवी न्यूज़ हाला।